ओम शांति। अदे मिली तारीख है 17/6/2024। मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठी मीठी भारत याद ऐं पढ़ाई सां ई डबल ताज मिलंदो। इन करे पंहिंजे एम ऑब्जेक्ट खे सिधा साम्हूं रखी दैवी गुणनि खे धारणा करो। कृष्णा विश्व रचयिता बाप ता ॿारनि जी कहिड़ी ख़िदमत कंदा आहिनि। उत्तर आहे ॿारनि खे बेहद जो वरसो ॾेई सुखी ठाहींदा आहिनि। इहा ख़िदमत आहे न। बाप जहिड़ी निष्काम सेवा कोई बि करे न सघंदो। ॿारनि खे बेहद जो वरसो ॾेई करे बाबा सां सभिनि खे सुखी ठाहींदा आहिनि। इहा आहे ॿारनि जी बाबा ख़िदमत कंदा आहिनि। बाबा जहिड़ो निष्काम सेवा कोई करे न सघंदा। ॿियो आहे बेहद जो बाप किराए ते तख़्त वठी करे तव्हांखे विश्व जो तख़्त नशीन ठाहे ॾींदा। बेहद जो बाप किराए ते तख़्त वठी करे तव्हांखे विश्व जो तख़्त नशीन ठाहे ॾींदा। ख़ुदि ताउसी तख़्त ते न वेहींदा आहिनि, लेकिन ॿारनि खे ताउसी तख़्त ते विहारंदा आहिनि। बाप जा त जड़ मंदिर ठाहींदा आहिनि। उन्हनि खे छा टेस्ट ईंदो। मज़ो त ॿारनि खे आहे जो स्वर्ग जो राज्य भाग्य वठंदा। जो विश्व रचयिता बाप असांजी कहिड़ी ख़िदमत कंदा आहिनि कि असांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। ओम शांति। मीठी मीठी रूहानी ॿारनि खे बाप चवंदा आहिनि कि पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। ओम शांति जो अर्थ त ॿारनि खे सम्झायो आहे। बाप बि चवंदा आहिनि, ॿार बि चवंदा आहिनि ओम शांति। सॼी आत्मा जो सुधरम ई शांति आहे। तव्हां हाणे ॼाणे विया आहियो कि असां शांतिधाम खां हिते ईंदा आहियूं। पहिरियों सुखधाम में ईंदा आहियूं, पोइ 84 जन्म पुनर्जन्म वठंदे दुखधाम में अची वेंदा आहियूं। इहे त यादि आहे न। ॿार 84 जन्म वठंदा आहिनि, जीव आत्मा ठहींदा आहिनि। बाप जीव आत्मा न ठहींदा आहिनि। चवंदा आहिनि मां टेम्पररी हिननि जो आधार वठंदो आहियां। शिव बाबा चवंदा आहिनि मां टेम्पररी हिननि जो आधार वठंदो आहियां, न त पढ़ाईंदमि कीअं। ॿारनि खे घड़ी घड़ी कीअं चवंदा कि मनमना भव। पंहिंजी राजाई खे यादि करो। हिनखे चइबो आहे सेकेंड में विश्व जी राजाई। बेहद जो बाप आहे न त ज़रूरु बेहद जी ख़ुशी, बेहद जो वरसो बि ॾींदा। बेहद जो बाप आहे त ज़रूरु बेहद जी ख़ुशी ऐं बेहद जो वरसो बि ॾींदा। बाप ॾाढो सहज रास्तो ॿुधाईंदा आहिनि। चवंदा आहिनि हाणे हिन तुकधाम खे बुद्धि सां कढी ॾियो। जो नई दुनिया स्वर्ग स्थापन करनि था, उन्हनि जो मालिक ठाहिण लाइ मूंखे यादि करो त तव्हांजा पाप कटिजी वेंदा। बाबा चवंदा आहिनि कि हाणे हिन दुखधाम सां बुद्धि योग कढी ॾियो। जो नई दुनिया स्वर्ग स्थापना करां थो, हुनजो मालिक ठाहिण लाइ मूंखे यादि करो त पाप कटिजंदा। तव्हां पोइ वरी खां सुतो प्रधान ठही वेंदव। हिनखे चइबो आहे सहज यादि। जीअं ॿार लौकिक बाप खे केतिरो सहज यादि कंदा आहिनि, उहा तव्हां ॿारनि खे बेहद जे बाप खे यादि करिणो आहे। बाप ई दुख सां कॾहिं सुखधाम में वठी वेंदा आहिनि। हुते दुख जो नाम निशान न रहंदो आहे। ॾाढी सहज ॻाल्हि चवंदा आहिनि। पंहिंजे शांतिधाम खे यादि करो त बाप जो घरु उहो तव्हांजो घरु आहे। ऐं नई दुनिया खे न यादि करो, उहो तव्हांजी राजधानी आहे। पंहिंजे शांतिधाम खे यादि करो। जो बाप जो घरु उहो असांजो घरु आहे। नई दुनिया खे यादि करो, उहा असांजी राजधानी आहे। बाप तव्हां ॿारनि खे केतिरी निष्काम सेवा कंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे सुखी करे पोइ वानप्रस्थ परमधाम में हली वेही रहंदा आहिनि। तव्हां बि परमधाम जा वासी आहियो। उनखे निर्वाण धाम वानप्रस्थ बि चइबो आहे। बाप ईंदा आहिनि ॿारनि जी ख़िदमत करणु, अर्थात वरसो ॾियणु। इहे ख़ुदि बि बाप सां वरसो वठंदा आहिनि। शिव बाबा त आहे ऊच ते ऊच भॻवानु। शिव जा मंदर बि आहिनि न।
उन्हनि जो कोई बाप टीचर गुरु न आहे। सॼी सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान उन्हनि वटि आहे। किथां खां आयो? छा कोई वेद शास्त्र आदि पढ़े? न, बाप त आहे ई ज्ञान जो सागर, सुख शांति जो सागर। बाप जी महिमा ऐं दैवी गुण वारे मनुष्यनि जी महिमा में फ़र्क़ु आहे। तव्हां दैवी गुण धारण करे इहे देवता ठहींदा आहियो। पहिरियों असुरी गुण हुया, असुर खां देवता ठहिणो आहे। इहे त बाप जो ई कमु आहे, ठाहिणु। एम ऑब्जेक्ट बि असांजे साम्हूं आहे। ज़रूरु अहिड़ा श्रेष्ठ कर्म कया हूंदा। करम अकरम विकरम जी गति अथवा हर ॻाल्हि सम्झाइण में 1 सेकेंड लॻंदो। करम अकरम विकरम हर ॻाल्हि सम्झाइण में 1 सेकेंड लॻंदो आहे। बाप चईंदा आहिनि मिठे मिठे ॿारनि खे पाठ वॼाइणो ई आहे। इहे पाठ तव्हांखे अनादि अविनाशी मिलियल आहे। तव्हां केतिरो बार सुख दुख जो खेल में आया आहियो, केतिरी बार तव्हां विश्व जा मालिक ठहिया आहियो। बाप केतिरो ऊच ठाहींदा आहिनि न। परम धाम जो सुप्रीम सोल आहे, उहो बि एतिरो, परमात्मा जो सुप्रीम सोल आहे, उहो बि एतिरो नंढो आहे। आत्मा केॾी नंढी आहे। उहो बाप ज्ञान जो सागर आहे, त आत्माउनि खे बि बाबा आप समान ठाहींदा आहिनि। भले बाबा साइज़ में नंढा आहिनि सभिनि जी आत्मा, लेकिन बाबा जी आत्मा में ज्ञान भरियलु आहे। था त असांखे बि आप समान ठाहींदा आहिनि। तव्हां प्रेम जी सागर, सुख जी सागर ठहींदा आहियो न। देवताउनि जो आपस में केतिरो प्रेम रहंदो आहे, कॾहिं लड़ाई झगड़ो न थींदो आहे। त बाप अची करे तव्हांखे आप समान ठाहींदा आहिनि। कोई अहिड़ो ठाहे न सघे। खेल स्थूल वतन में थींदो आहे। पहिरियों आदि सनातन देवी देवता धर्म, पोइ इस्लामी बौद्धी आदि नंबरवार इन मांडवे में नाटकशाला में ईंदा आहिनि। बाबा जी कि पहिरियों आदि सनातन देवी देवता धर्म, पोइ इस्लामी बौद्धी आदि नंबरवार इन मांडवे में व नाटकशाला में ईंदा आहिनि। नंबरवार ईंदा वेंदा आहिनि। 84 जन्म वठंदा आहिनि। गायन बि आहे न, आत्मायूं परमात्मा अलॻि रहे बहुकार। त बाप चईंदा आहिनि मिठे मिठे ॿार, पहिरियों विश्व में पाठ वॼाइण तव्हां आया आहियो। मां त थोरे समय जे लाइ हिन में प्रवेश कंदो आहे। इहा त पुराणी ज्योति आहे। पुरुष जी हिकु स्त्री मरी वेंदी त चईंदा आहिनि पुराणी ज्योति वई, हाणे नई था वठूं, हाणे नई था वठूं। इहे बि पुराणो तन आहे न। 84 जन्मनि जो चक्कर आहे न। तत्वम त मां अची करे हिन रथ में जो आधार वरितो। 84 जन्मनि जो चक्कर लॻायो ब्रह्मा बाबा। तत्वम तव्हां बि पूरे 84 जन्मनि जो चक्कर लॻायो। त मां अची करे हाणे हिन रथ जो आधार वरितो आहे। पावन दुनिया में त कॾहिं मां ईंदो न आहियां। तव्हां पतित आहियो, मूंखे सॾु कंदा आहियो, अची करे पावन ठाहियो। आख़िरी में तव्हांजी यादि फलीभूत थींदी आहे। जॾहिं पुराणी दुनिया ख़त्म थियण जो समय हूंदो आहे, तॾहिं ई मां ईंदो आहे। ब्रह्मा द्वारा स्थापना कंदो आहे। ब्रह्मा द्वारा अर्थात ब्राह्मणनि द्वारा स्थापना कंदो आहे। बाबा चईंदा आहिनि पहिरियों चोटी ब्राह्मण, पोइ देवता, पोइ क्षत्रिय, पोइ वैश्य, पोइ बाजोली खेलंदा आहियो न। हाणे देह अभिमान छॾे देही अभिमानी ठहिणो आहे। तव्हां 84 जन्म वठंदा आहियो। मां त हिकु ई बार सिर्फ़ु हिन तन जो लोन वठंदो आहे, किराए ते वठंदो आहे। हाणे हिन मकान जे मालिक न आहिनि। असां हिन मकान जा मालिक न आहियूं। इन्हनि खे त पोइ बि असां छॾे ॾींदासीं। बाबा चईंदा आहिनि कि असां हिन मकान जा मालिक न आहिनि, इन्हनि खे त पोइ बि असां छॾे ॾींदासीं। किरायो त ॾियणो पवंदो न। बाप बि चईंदा आहिनि मकान जो किरायो ॾींदो आहे। बेहद जो बाप आहे, कुझु त किरायो ॾींदो हूंदो। इहे तख़्त वठंदा आहिनि ताकी सम्झाइण लाइ। शिव बाप ब्रह्मा बाबा खे छा किरायो ॾींदा आहिनि? बदिले में विश्व जी बादशाही ॾींदी।
काथे पतित शरीर लोन वठंदा आहिनि ऐं पूरे विश्व जी बादशाही ॾेई छॾंदा आहिनि। अहिड़ो सम्झाईंदा आहिनि जो तव्हां विश्व जा तख़्त नशीन ठही वेंदा आहियो। सो भारत जा बि न, विश्व जो मालिक ठही वेंदा। ख़ुदि चईंदा आहिनि मां न ठाहींदो आहे, तख़्त नशीन अर्थात ताउसी तख़्त ते विहारंदा आहिनि। शिव बाबा जी यादि में ई सोमनाथ जो मंदरु ठातो आहे। बाप चईंदा आहिनि इन सां मूंखे छा टेस्ट ईंदी। शिव बाबा जी यादि सां ई असां सोमनाथ जो मंदरु ठातो आहे। बाप चईंदा आहिनि कि हिन में मूंखे छा टेस्ट ईंदी। जड़ पुतलो रखी ॾींदा आहियो, मज़ो त तव्हां ॿारनि खे स्वर्ग में आहे। मां त स्वर्ग में ईंदो ई न आहियां। पोइ भक्ति मार्ग जॾहिं शुरू थींदो आहे त मंदरु आदि ठाहिण में केतिरो ख़र्चो कंदा आहिनि। पोइ बि चोर लूटे वेंदा आहिनि। रावण जे राज्य में तव्हांजो धन, रावण जे राज्य में बाबा चईंदा आहिनि तव्हांजो धन दौलत आदि सभु खलासी वेंदो। हाणे उहो ताउसी तख़्त आहे। बाप चईंदा आहिनि जो असांजो मंदरु ठाहियो हुयो उहो मोहम्मद गजनबी अची करे लूटियो। भारत जहिड़ो सॉल्वेंट ॿियो कोई देश न हूंदो। इन्हनि जहिड़ो तीर्थ ॿियो कोई न ठही सघंदो आहे। परंतु अॼु त हिंदू धर्म जा अनेक तीर्थ थी विया आहिनि। वास्तव में बाबा चवनि था वास्तव में बाबा चवनि था ॾिसो कि वास्तव में बाप जो सर्व जी सदगति कंदा आहिनि। तीर्थ त हुननि जा ठहिणा खपनि। इहे बि ड्रामा ठहियल आहे, सम्झण में ॾाढो सहज आहे, परंतु नंबरवार इहे सम्झंदा आहिनि। छो जी राजधानी स्थापना थी थिए। स्वर्ग जा मालिक लक्ष्मी नारायण आहिनि। इहे आहिनि उत्तम ते उत्तम पुरुष, जंहिंखे पोइ देवता चईंदासीं। दैवी गुण वारा खे देवता चईंदासीं। बाप ई उच्च देवता धर्म वारा। बाबा चईंदा आहिनि कि देवता गुण वारे खे देवता चईंदा आहिनि। चईंदा आहिनि बाप ये उच्च देवता धर्म वारा प्रवृत्ति मार्ग वारा हुया। उन समय असांजो प्रवृत्ति मार्ग हुयो। बाप तव्हांखे डबल ताजदारी ठाहियो हुयो। रावण पोइ ॿई ही ताज उतारे ॾींदा। बाबा चवनि था कि ॾिसो राजधानी स्थापना थी थिए न। स्वर्ग जा मालिक लक्ष्मी नारायण आहिनि। इन करे जो जेतिरो सम्झे उहो ठीकु आहे। इहे उत्तम ते उत्तम पुरुष आहिनि जंहिंखे पोइ देवता चईंदा आहिनि। दैवी गुण वारनि खे देवता चइबो आहे। इहा उच्च ते उच्च देवता धर्म, इहा उच्च ते उच्च देवता धर्म असांखे बाबा चईंदा आहिनि कि हाणे त असां वटि कोई ताज न आहे, न पवित्रता जो न धन जो ताज। ॿई रावण ताज ॾींदा आहिनि। पोइ बाप अची करे असांखे ॿई ताज ॾींदा आहिनि। इन यादि ऐं पढ़ाई सां इन करे ॻाईंदा आहिनि ओ गॉड फादर गाइड ठहो, लिबरेट बि करो। बाबा असांखे यादि ऐं पढ़ाई सां ॿई ताज ॾींदा आहिनि। हाणे तव्हांजो नाम बि पंडो रखियलु आहे न। पांडव कौरव यादव छा करत पए। त बाबा हाणे कि जो असांजो रावण ताज छीने छॾियो अथई, बाबा हाणे असांखे उहो ॿई ताज ॾियनि था। कहिड़ो कहिड़ो ताज ॾियनि था? पवित्रता जो ऐं धन जो ताज। इन यादि ऐं पढ़ाई सां इन करे ॻाइबो आहे ओ गॉड फादर असांखे लिबरेट करो, गाइड ठहो। हाणे तव्हांजो नाम बि पंडो रखियलु आहे न। बाबा चवनि था तव्हांजो नाम बि पंडो रखियलु आहे। पांडव कौरव यादव छा करत पयो। चईंदा आहिनि बाबा असांखे दुख जे राज्य सां छुड़ाए करे साथ वठी हलो।
बाबा खे चईंदा आहिनि की हाणे असांखे दुख जी राज़ी सां छुड़ाए करे बाबा असांखे साथ वठी हलो। बाप ई सचखंड जी स्थापना कंदा आहिनि जेके स्वर्ग चइबो आहे। पोइ रावण कूड़ खंड ठाहींदो आहे। वो चईंदा आहिनि श्री कृष्ण भॻवान वाचे, बाप चईंदा आहिनि न शिव भॻवान वाचे। भारतवासियुनि जे नाम बदिले छॾियो त सॼी दुनिया ई बदिली वई। भारतवासियुनि नाम बदिली छॾियो त सॼी दुनिया बदिली वई। श्री कृष्ण त देहधारी आहे न, विदेही त हिकु शिव बाबा आहे। हाणे बाप द्वारा तव्हां ॿारनि खे माइट मिलंदी आहे। बाप द्वारा असां ॿारनि खे माइट मिलंदी आहे। सॼे विश्व जा मालिक तव्हां ठाहींदा आहियो। सॼो आसमान धरती असांखे मिलंदी आहे। कोई जी ताक़त आहे जो असांखां छीने सघे। उन्हनि जी त जॾहिं वृद्धि थी करे करोड़ो थींदा, उन्हनि जी त जॾहिं वृद्धि थी करे करोड़नि जे अंदाज में थींदा, तॾहिं लश्कर वठी करे तव्हांखे जीतदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि कोई जी ताक़त न आहे की असांखां पंहिंजो राज्य भाग्य छीने। पौनो कल्प उन्हनि जी त जॾहिं वृद्धि थी करे करोड़नि जे अंदाज में थींदा, तॾहिं लश्कर वठी असां ते जीत पाईंदा। बाप ॿारनि खे केतिरो सुखी ठाहींदा आहिनि। उन्हनि जो गायन या दुख हरता सुख करता। इन समय बाप असांखे कर्म अकर्म विकर्म जी गति वेही सम्झाईंदा आहिनि। रावण राज्य में कर्म विकर्म थी वेंदा आहिनि, सतयुग में कर्म अकर्म थी वेंदा आहिनि। हाणे तव्हांखे हिकु सतगुरु मिलियो जेके पतियुनि जो पति चईंदा आहिनि। छो जी उहो पति माण्हू बि सभु हुननि खे यादि कंदा आहिनि। त बाप सम्झाईंदा आहिनि इहे विनाश केतिरो वंडरफुल आहे। बाप चईंदा आहिनि कि विनाश केॾो वंडरफुल आहे। बाबा चईंदा आहिनि कि हाणे मां तव्हांखे कर्म अकर्म विकर्म जी गति सम्झायां थो। रावण राज्य में कर्म विकर्म थी वेंदा आहिनि, सतयुग में कर्म अकर्म थी वेंदा आहिनि। हाणे तव्हांखे हिकु सतगुरु मिलियो आहे जेके पतियुनि जो बि पति चईंदा आहिनि। छो जो उहो पति माण्हू सभु उनखे यादि कंदा आहिनि। त बाप सम्झाईंदा आहिनि हीउ केॾो वंडरफुल ड्रामो आहे। एतिरी नंढी सी बिंदी आत्मा में अविनाशी पाठ भरियलु आहे जो कॾहिं मिटण वारो ई न आहे। इनखे अनादि अविनाशी ड्रामो चइबो आहे। गॉड इज़ वन। रचना अथवा सीढ़ी ऐं चकर सभु हिकु ई आहे। न कोई रचना खे न रचना खे ॼाणंदो आहे। ऋषि मुनि बि चई ॾींदा आहिनि असां न ॼाणंदा आहियूं। हाणे त संगम ते वेठा आहियो, तव्हांजी माया सां गॾु युद्ध आहे न, उहो छॾंदी न आहे असां। बाबा चईंदा आहिनि, बाप चईंदा आहिनि बाबा, ॿार चईंदा आहिनि बाबा माया जो थप्पड़ लॻी वियो। बाबा चईंदा आहिनि ॿार इहे की कमाई चट थी वई। तव्हां भॻवान जा ॿार आहियो न, भॻवानु तव्हांखे भॻवानु पढ़ाए थो त सुठी रीति पढ़णो खपे। अहिड़ी पढ़ाई त 5000 वर्ष पोइ मिलंदी आहे। अहिड़ी पढ़ाई जो असांखे 5000 वर्ष पोइ मिलंदी। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार हिन दुखधाम सां बुद्धि योग कढी नई दुनिया स्थापना करण वारे बाप खे यादि करणु। हिन दुखधाम सां बुद्धि योग कढी करे नई दुनिया स्थापना करण वारे बाप खे यादि करणो। सतो प्रधान ज़रूरु ठहिणो आहे। ॿियो आहे बाप समान प्रेम जो सागर शांति जो सागर ठहिणो आहे। कर्म अकर्म विकर्म जी गति खे ॼाणे सदा श्रेष्ठ कर्म करो। वरदान सदा उमंग उत्साह में रही मन सां ख़ुशी जा गीत ॻाइण वारा अविनाशी ख़ुशि नसीब ठहो।
सदा उमंग उत्साह में रही मन सां ख़ुशी जा गीत ॻाइण वारा सदा ख़ुशि नसीब ठहो। बाबा चईंदा आहिनि तव्हां ख़ुशि नसीब वारा अविनाशी विधि सां अविनाशी सिद्धियूं प्राप्त करे वठंदा। अविनाशी तव्हां ख़ुशि नसीब वारा अविनाशी विधि द्वारा असां अविनाशी सिद्धि प्राप्त कंदा आहियूं। असांजे मन सां सदा वाह वाह जी ख़ुशी जा गीत बजदा रहंदा आहिनि। वाह बाबा, वाह तकदीर, वाह मिठो परिवार, वाह ड्रामा। असांजे मन सां सदा वाह वाह जा गीत बजदा रहंदा आहिनि। वाह बाबा, वाह असांजी तकदीर, वाह मिठो परिवार, वाह श्रेष्ठ संगम जो सुहानो समय, हर करम वाह वाह आहिनि। इन करे असां अविनाशी ख़ुशनसीब आहियूं। असांजे मन में कॾहिं कोई वाई आई न अची सघंदी, अर्थात छो मां इहे ॿ शब्द न अचणु सघंदा आहिनि। वाए जी बजाए वाह वाह करे छॾियो, आए जी बजाए बाबा बाबा शब्द ईंदो ई आहे। बाबा बाबा ई ईंदो आहे न, मां न, बाबा 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 बस। स्लोगन आहे जो संकल्प कंदा आहियो उनखे अविनाशी गवर्नमेंट जी स्टैम्प लॻाए ॾियो त अटल रहंदो। जो बि संकल्प कंदा आहियूं उनखे अविनाशी गवर्नमेंट जी स्टैम्प लॻाए ॾियो त अटल रहंदसीं। मातेश्वरी जी जा मधुर मां वाक्य जीवन जी आश पूर्ण थियण जो सुहावनो समय। असां सभी आत्माउनि जी ॾाढी समय जी आश हुई कि जीवन में सदा सुख शांति मिले। हाणे ॾाढे जन्मनि जी आश कॾहिं पूर्ण थींदी। हाणे इहो असांजो अंतिम जन्म आहे। हिन अंतिम जन्म जे हिन अंत जे जन्म जे बि जन्म अंत में अहिड़ो कोई कार्य न सम्झंदा आहियो, अहिड़ो कोई कार्य न सम्झंदा आहियो। मां त अञा नंढो, अहिड़ो कोई न सम्झे कि मां त अञा नंढो आहियां। हाणे अंतिम असांजो अंतिम जन्म आहे। हिन अंत जन्म जे बि अंत में हीअं कोई न सम्झे कि मां ग़लति आहियां, मां अञा नंढो आहियां। सॉरी, ईअं कोई न सम्झे कि मां अञा नंढो आहियां। नंढो वॾे खे सुख त खपे न, परंतु दुख कंहिं चीज़ सां मिलंदो आहे। हाणे असांजो अंतिम जन्म आहे। हिन अंतिम जन्म जे बि अंत आहे हाणे। त ईअं कोई न सम्झे मां नंढो आहियां, मतिलबु नंढा ॿार बि न सम्झनि असां नंढा आहियूं। बाबा चईंदा आहिनि न सभिनि जी 1+ अवस्था आहे। नंढे वॾे खे सुख त खपे न, परंतु दुख कंहिं चीज़ सां मिलंदो आहे उनखे बि पहिरियों ॼाणणो खपे। हाणे तव्हांखे नॉलेज मिली आहे इन 5 विकारनि में फसण जे कारण इहे जो कर्म बंधन ठहियो आहे उनखे परमात्मा यादि अग्नि सां भस्म करणु। ये कर्म बंधन सां छुटण जो सहज उपाय आहे। हिन सर्वशक्तिवान बाबा खे हलंदे फिरदे श्वास यादि करो। बाबा चवनि था हिन कर्म बंधननि सां छुटण लाइ इन सर्वशक्तिवान खे हलंदे फिरदे श्वास यादि करो। हाणे इहो उपाय ॿुधाइण जी सहायता ख़ुदि परमात्मा जी करे कंदा आहिनि, परंतु हिन में पुरुषार्थ हर हिकु आत्मा खे करिणो आहे। बाबा चवंदा आहिनि कि हिन में पुरुषार्थ करिणो पवंदो। त हाणे इहो उपाय ॿुधाइण जी सहायता ख़ुदि परमात्मा कंदा आहिनि, परंतु हिन में पुरुषार्थ हर हिकु आत्मा खे करिणो पवंदो। परमात्मा त बाप टीचर गुरु रूप में आया आहिनि, असांखे वरसो ॾींदा आहिनि। त पहिरियों हुन बाप खे ॼाणो, पोइ टीचर सां पढ़ाई पढ़णी आहे, पोइ पढ़ाई सां भविष्य जन्म जन्मांतर सुख जी प्रालब्ध ठहींदी, अर्थात जीवन मुक्त पथ पाईंदासीं। पुरुषार्थ अनुसार मर्तबो मिलंदो आहे। ॿियो गुरु रूप में पवित्र ठाहे मुक्तिधाम वठी वेंदा। त हिन राज खे सम्झो अहिड़ो पुरुषार्थ करिणो आहे। ये टाइम आहे पुराणो खातो ख़त्म करे नयो
ठाहिणु। बाबा चवनि था ये टाइम आहे जी पुराणो खातो ख़त्म करे नई जीवन ठाहिण जो। इन समय जेतिरो पुरुषार्थ करे पंहिंजी आत्मा खे, बाबा चवनि था इन समय ये ही टाइम आहे पुराणो खातो ख़त्म करे नयो। इन समय जेतिरो पुरुषार्थ करे पंहिंजी आत्मा खे पवित्र ठाहींदा ओतिरो ई शुद्ध रिकॉर्ड भरिजंदो। पोइ सॼो कल्प हलंदो त सॼे कल्प जो मदार हिन समय जी कमाई ते आहे। ॾिसो हिन समय ई तव्हांजे आदि मध्य अंत जो ज्ञान तव्हांखे मिलंदो आहे। असांखे त देवता ठहिणो आहे, ॿियो पंहिंजी चढ़ती कला आहे। पोइ हुते वञी करे असां प्रारब्ध भोगंदासीं। हुते देवता खे पोइ देवताउनि खे बाद जो पतो न पवंदो कि असां किरंदासीं। अगरि इहे पतो हुजे त सुख भोगण सां पोइ किरणो आहे। इहे त किरण जी चिंता में दुख बि सुख बि न भोगे सघनि। अगरि पतो हुजे कि वापसि किरंदासीं त सुख बि न वठी सघनि। त इहे ईश्वर क़ाइदो रचियलु आहे कि मनुष्य सदा चढ़ती कला जो पुरुषार्थ कंदो रहे, अर्थात सुख जे लाइ कमाई कंदो रहे। परंतु हाणे बाबा चवनि था सुख जे लाइ कमाई कंदो। ईश्वर क़ाइदो रचियलु आहे कि मनुष्य सदा चढ़ण जो पुरुषार्थ कंदो, सुख जे लाइ कमाई कंदो आहे। परंतु ड्रामा में अदद पार्ट ठहियलु आहे जंहिं राज खे असां ॼाणंदा आहियूं। परंतु जंहिं समय सुख जी बारी आहे त पुरुषार्थ करे सुख वठिणो आहे। ये पुरुषार्थ जी खूबी आहे। एक्टर जो नाम आहे एक्टर जो कमु आहे एक्ट करण समय संपूर्ण खूबी सां पार्ट वॼाइणु जो ॾिसण वारा हीअर करनि। इन करे हीरो हीरोइन जो पार्ट देवता रूप में मिले। बाबा चवनि था हीरो हीरोइन जो पार्ट देवताउनि खे मिलियो आहे ऐं इन्हनि जो ई यादगार चित्र ॿियो आहे। बाबा चईंदा आहिनि हीरो हीरोइन जो पार्ट देवताउनि खे मिलियो आहे जंहिंजो यादगार चित्र ॻायल आहे। पूजा बि कबी आहे। निर्विकारी प्रवृत्ति में रही कमल फूल अवस्था ठाहिणो आहे। ये ही देवताउनि जी खूबी आहे। हाणे जो ठहूं त सतयुग में त हूंदासीं चई हिन खूबी खे वरण सां ई भारत जी हिन खूबी खे भुलिजण सां ई भारत जी अहिड़ी दुर्दशा थी आहे। हाणे वरी खां अहिड़ो जीवन ठाहिण वारा ख़ुदि परमात्मा आयो आहे। हाणे उन्हनि जो हथ पकड़ण सां जीवन नैया पार थी वेंदी। इन कमल पुष्प समान पवित्र रहण जे जीवन जी जेकी असांखे बाबा तरीक़ो ॿुधायो अथई इन खे भुलिजण सां ई भारत जी दुर्दशा थी आहे। हाणे वरी खां अहिड़ो जीवन ठाहिण वारो ख़ुदि परमात्मा हिन सृष्टि ते आहे। हाणे उन्हनि जो हथ पकड़ण सां जीवन नैया पार थी वञे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।